मोमिनो बचायो पंहिंजे पाण खे ऐं पंहिंजे घर वारनि खे उन बाहि खां जंहिंजो ॿारणु माण्हू ऐं पत्थर आहे ऐं जंहिं ते सख़्त कावड़ वारा फ़रिश्ता मुक़रर आहिनि। उहे अल्लाह जे कंहिं बि हुक्म जी नाफ़रमानी नाहिन कंदा ऐं जेको हुक्म उन्हनि खे मिलंदो आहे उनखे पूरो कंदा आहिनि। ऐं काफ़िरो अॼु बहाना पेश न करियो, बेशक जेके अमल अवी कंदा हुया उन जो ई बदिलो अव्हांखे ॾिनो वेंदो। मोमिनो अल्लाह वटि सची तौबा करियो, उम्मीद आहे त उहो अव्हांजा गुनाह मिटाईंदो या अव्हांखे अहिड़नि बागनि में दाख़िल कंदो जिन जे हेठां चश्मा वहंदा आहिनि। ऐं उन ॾींहुं अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं जिन नबी सां गॾु ईमान आंदो तिन खे रुसवा न कंदो। उन्हनि जे ईमान जो नूर उन्हनि जे अॻियां ऐं उन्हनि जे साॼे पासे रोशनी कंदो पियो हलंदो। उहे दुआ कंदा त ऐ असांजा रब, असांजे नूर खे असांजे लाइ पूरो कर ऐं असांखे माफ़ कर, बेशक तूं हर शइ ते क़ादिर आहीं।